चाचा मूंखे जेको बि चवनि, पर मुंहिंजी माउ विच में कहिड़ो ॾोह कयो, हर ॻाल्हि में उनखे छो थियूं पुणेनि। पुट ॾिस, तुंहिंजी शादी खे अचे 2 महीना पूरा थिया आहिनि। चङो मां मोरां जी ॻाल्हि ते बावर न बि कयां, हो थी हिकिड़ी धारी, पर अम्मा त सॻी ॾाॾी आहे न तुंहिंजी, हो छा कंदी तोसां ईअं। पर चाचा ॾाही थी अबा, मां तुंहिंजी हर जाइ ते हा मणंदो आहियां। मां चवंदो आहियां पोपरी असांजी धीअ न आहे, पुट आहे असां खां, छो जो धीअर परणाए ॾिबियूं आहिनि। तूं शादी खां पोइ बि असां वटि आहे, असां खां तूं पुट आहे बा। बच्चा हे घर अॻे पोइ तुंहिंजो आहे, तोखे संभाले रखणी आहे न। जे तूं घर जो माहौल ख़राबु कंदीअ त माण्हू तुंहिंजी माउ खे पुणींदा, चवंदा त जहिड़ाक जी धीअ आहे तेलो थी माउ वारा पेर खणी। चाचा आईंदा ईअं न थींदो। घर में सभिनी सां प्यार मोहबत सां हलिबो आहे पुट। अञा मां तुंहिंजे करे रोशू खे ॻाल्हाईंदो आहियां त मां चयो मथां तोखे ॾुखियो न करे। तोखे कंहिं बि क़िस्म जो को मसइलो हुजे या का तकलीफ़ हुजे, तूं मां ॾे ईंदी कर, मां वेठो आहियां न। मां सहुरो न आहियां तुंहिंजो, मां तुंहिंजो पीउ आहियां पुट। हे त किलो न थींदा करे, 4000 रुपए ॿारनि जो किलो थी वियो आहे करे। हाणे काॾो आणिया करे पर गॾु कुझु करिणो पवंदो करे। 4000 रुपया किलो करे अबाड़े। तोखे ख़बर आहे तूं दुनिया जी ॿियो नंबर सुहिणी माई आहे करे। पहिरियों नंबर तूं आहे न, मां त तुंहिंजे हथ में बि न आहियां करे। काथे तूं काथे मां करे। पहिरें नंबर ते बि तूं आहे करे, पर जॾहिं वार खुलियल हूंदा थी न करे तॾहिं करे। मस्को त नथी हणी? तोखे छा थो लॻे करे? मूंखे त सच थो लॻे। अम्मा बि चवंदी तूं ॾाढी सुहिणी आहे। असल में तुंहिंजा इहे भूरा वार तुंहिंजे नहूस चेहरे खे खयूं बीठा आहिनि करे, वरी रंग बि बगड़ो थी न करे, सफ़ा कातिल अदा थी करे। अॼु भला मुंहिंजी सरफिलाई छो पई थिए? हर कुते जो ॾींहुं ईंदो आहे करे, पर अॼु कुतीअ जो ॾींहुं आहे करे। तोखे ॻाल्हाइण नथो अचे भरगणे, तूं जख बि न हण हरू भरू। भला इहो त ॿुधाए करे, नाज़ी ऐं पोपरी जा वार केरु छॾाईंदो आहे करे? नाज़ी खे त चाची माशूका तेल हणंदी आहे, बाक़ी पोपरी पंहिंजो मटु पाण ई या पाण छॾाईंदी आहे मोतबर। मुझ पर एक एहसान करोगी करे? कौन सा? वार लड़ी न करे, माका रख जाए करे। पोपरी, नाज़ी, चाची माशूका जंहिंजा बि लाड करे, माका रख जाए करे, मां खणी वेंदी बाए करे। न इहो कमु मांखो न पुॼंदो ई। मायूं संसा कंदियूं आहिनि, चए असांजे वारनि खे को बाहि ॾींदो त पोइ असांखे मथे में सूरु पवंदो। ओ अकुल जी अकाबर में शाका साड़ींदमि करे, मांखो चरिया छा करे, मां खपाईंदमि करे। इहे बि 2 टे पाईंदा न करे, ख़र्चु कढंदमि करे। पाण खां घुरेनि, मांखो न थींदो इहो कमु। बाक़ी तुम कहिड़े मर्ज़ की दवा हो करे, हेतिरो कमु बि तोखे नथो पुॼे करे, कुती करे।
मां बिस्मिल्लाह कयां, मांजी पोपरी, मांजी वलर जी मालकियाणी, मांजी घर धयाणी। अमड़ छो ॾिनई पांजनि में मूंखे, अमड़ छो ॾिनई सौट खे मूंखे, जीजल छो ॾिनई पांजनि में मूंखे। रोअण जहिड़ियूं अखियूं करे हाणे छो मूं ॾे ॾिसी थो, केॾो चयो हो तो खेड़े जानी सोचे वठुजे रुसी थो। ॿई मां सां जहिड़ो थियूं कनि, वरी दार ॾिनी अथऊं चाचे क़ुर्बान खे, उन दार मांजी बेइज़ती कई आहे। उन महिल त टपा पहिरीं त रोशू सां शादी कयां, हाणे काॾे वियो तो वारो प्यार। अम्मा मां ग़लती थी वई आहे, मां पछतायां थी। मां कमकार छॾाए मानी खाइण का वियां थी न, जे कंहिं ॾिठो त ख़बर थी छा चवंदा, धिक धिक जौर कर। सुबुह जो कॾहिं देरि सां उथंदमि त चवंदा महाराणी अञा आराम थी फरमाए छा। झट घड़ी वांदी वेंदमि त ॾाढी कम कार वाईंदी। मां इन्हनि जे सुरनि खां वाक़ुफ़ु हुअसि न, तेलो पई चवां त मां हिते परणाए ॾिनो माई त माना ॼणो हथ सां दुश्मणो कयो माए। वरी ॻाल्हि ॻाल्हि ते छा चवनी, मलूका बुछड़ी जी धीअ आहे न। हा, ॻोठ सॼे में बुछड़ी असली हिकिड़ी मलूका आहे, बाक़ी सभु फ़रिश्तियूं अथनि। अम्मा हाणे छा थींदो मुंहिंजो? मुड़ुस सां ॻाल्हि कई थी? उन्ही सां नाहे कई अञा। उन्ही खे रोई दाह ॾे, उन्ही खे चओ त मां सां हे वहिलो आहे, मां जाकू परणिजी आई आहियां त हिननि जो मां सां इहो टाकरो आहे। उहो पुछंदो त छो? चओ अम्मा जेको मूंखे वनवाह में उथारियो हो न, उन जे करे हिननि मां सां साड़ ॿधो आहे। इहो सभु चई पर इहो बि चइजांइसि त तूं हिननि खे कुझु न चइजांइ, मां नथी चाहियां त मुंहिंजे करे घर में झेड़ो थिए। हाणे इन्हनि रननि सां ईअं विढ़णो पवंदो। वाह अम्मा, तूं त कोकिला मोदी लॻी पई आहीं। तूं बि राशि थी न गोपी गवार लॻी पई आहीं। ऐं जे मां रोशू खे झलियो ऐं हुन झेड़ो न कयो त पोइ? जे इहो ॿुधण खां पोइ रोशू घर में झेड़ो न करे न त मुंहिंजो सुको मथो कूड़जांइ। ख़ैर त आहे, छाकाणि थी धीअ खां सुको मथो कूड़ाए? चाची हिकिड़ी ॻाल्हि त मूंखे ॿुधाए, हो मोरा त थी धारी, तूं छाकाणि पोटी खां तर त पायो आहे? वात, हिन जो वात तूं ॿुधे त ॾंदनि में आङरियूं ॾे। हे माई को लिहाज़ नथी करे, नथी ॾिसे को माण्हू, सभु खे हिकु जवाबु। हिनमहिल बि पुछा कर कंहिंखां पुछी आई आहे, क़ुर्बान घर वेठो आहे त बिना ॿुधाए निकिरी आई आहे। असां झलियूंसि न हा, पर ईअं जो निकिरी थी वञे त मर्द त पुछंदा न त काॾे वई। नंढी आहे नई आहे, सिखी वेंदी। मुश्किल आहे अम्मा, जेके न पेर खया आहिनि न, इहे नखे ख़राबु कंदा। मां त कख ॾियांसि थी, पर सम्झे त हीअ न। न तूं अछे मथे वारी सम्झदार, हिन हिकिड़ी दली रन सां मिली करे ऐं पोटी सां झेड़ो थी करे। हुन माई जो ॾोहो ई न आहे, तो वारी नांग वारी करे खयूं वेठी आहे। अञा लौज़ मस थो निकिरे त शुरू थी वञे। उन ॾींहुं थी चवेसि, चए तूं भाॼियो कड़िया, मुंहिंजे चाचे सां भॼी शादी कई थी। हिनमहिल हो माई हिते न आहे, जे मां वर्क थी कयांसि त अलाह मूंखे पुॼंदो। हर को पंहिंजी क़बर पाण भरींदो, पर माण्हू हक़ु सचु ॻाल्हाए। तोखे जो मां उथंदे वेहंदे भाॼियो कड़ी चवां त तूं साधी आहे? हे मां छा थी ॿुधां, मूंखे धूती जी धीअ खां घटि त ॻाल्हाईंदियूं न आहिनि। जेॾी महिल झेड़ो थिए न, चवां थी नाज़ी खे त मोबाइल में फीट करे, झेड़े खां पोइ आराम सां वेही ऐं ॾिस त तूं छा ॻाल्हायो आहे, कीअं ॻाल्हायो आहे। उन महिल चई थी वञे पोइ तोखे ख़बर नथी पवे। हाणे उन ॾींहुं सावा मिर्च वेठी थी तरे, मां चवांसि त आइश तरह सां शौक़ु न कर। उन ते मां सां झेड़ो शुरू कयो अथई। तूं बि राह आहे त न माण्हुनि सां, हर कंहिं सां ऊचायूं बीठी आहे। ॿियो ॾींहुं आहे त रोशू सुबुह जो बुख ते निकितो थो वञे, मानी तयारु न आहे। चयो मम्मा सवेर उथ, त चए मूंखे तव्हां नथा सहो। जे चवंदमि अञा हिकिड़ो कमु कर भला हे, त बूथ ख़राबु कंदी। पोइ उन कम बि करण महिल तलाश में हूंदी त मां झेड़ो कीअं शुरू कयां। ईअं हूंदो आहे, असां बि घर हलाया, ससुरियूं हुयूं, निणाना हुयूं, मुंहुं ॾिनोसीं न, कन सफ़ा लाहे पाए ॾिबो आहे। ॾाही थी आई, घर खे घर करे जो न हलंदीअ त पिणे तोखे विहारे खाराईंदो छा हाणे? मां हिनखे वठणु आई हुअसि, देरि बि थी वई आहे, क़ुर्बान बि कावड़ंदो। तूं हल मां छॾे थी वञासि, या को आई बि न आहे, झटि हुजे मां वटि। चङो।